सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पानी अञा ताईं बीठल आहे। पानी निकाल न करण ऐं मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ सवें माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पानी निकाल करण ऐं वाहर करण लाइ बरसात ऐं ॿोॾि मुतासिर सरापा एहतजाज आहिनि। कोट बंगलो शहर में केतिरनि ई ॾींहनि खां पानी निकाल न थी सघियो। कारोबार मुकम्मल बंदि थी वियो। शहरी रोड ते निकिरी आया। AC कोट ॾिजी ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ नारा हणी मेन रोड कोट बंगलो बंदि करे छॾियो। पिंगरियो में परां ढोरी जे पिंगरियो मलकाणी पासे लॻल घारनि ऐं नसीर कैनाल में बासरनि पारां लिफ्ट मशीनूं लॻाए पाणी वहाइण ख़िलाफ़ मुतासिरनि शादी स्मालवा खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। मुज़ाहिरीन लखा ॾिनो उमराणी, अरशद चांडियो, अमीन शोरो ऐं ॿियनि चयो आहे त परां ढोरीअ जे घारनि खे 5 ॾींहं थी विया पर घारा नथा ॿधिजनि। सूबाई वज़ीर समेत सभई ख़ातिरियूं कराइनि पिया त अॼु घारा था ॿधिजनि पर टाल मटोल कई पई वञे। मीरपुर माथेलो में जसकम जसाफ तरफ़ां बरसात मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ DC ऑफिस आॾो एहतजाज कयो वियो। कारकुननि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर प्रेस क्लब खां रैली कढी DC ऑफिस जी गेट आॾो धरणो हयो। मीरपुर माथेलो जे कोट जलाल चाचर जे रहवासियुनि बेवा औरत माई मलूका ऐं संदसि पुट कबीर सुमरो दाहींदे चयो आहे त बरसात में घर ड्रही पट पइजी वियो आहे पर को बि चूंडियल नुमाइंदो DC, AC या सरंदी वारा लड़ी नाहिन आया। मनहड़ो जे UC खैरवा जे बाअसर ॻोठ मुराद पहोड़ खां ऐं कासिम शाह खे कट हणी केतिरा ई ॻोठ ॿोड़े छॾिया। सियासी समाजी शख़्सियतुनि खैर मोहम्मद लाशारी, इरफान लाशारी, रज़ा मोहम्मद लाशारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त बाअसरनि केतिरा ई ॻोठ ॿोड़ाए छॾिया आहिनि। ॻोठ मुराद पहोड़ कासिम शाह खां कट फौरी तौर ते बंदि करायो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।